असल वाक़िया खां कंदासीं सिजावल जुणे जो भरिसां जवाबदार कारण इल्ज़ाम हेठि पंहिंजी ज़ाल ऐं नौजवान खे क़त्ल करे छॾियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचाइण पिया अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। सिजावल जुणे में जिथे कारण इल्ज़ाम हेठि मिठो क़त्ल कयो वियो आहे, जवाबदार पंहिंजी ज़ाल ऐं नौजवान खे क़त्ल करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कयो था इमरान सूमरू टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। इमरान, मिठे क़त्ल बाबति कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, सिजावल जुणे जो भरिसां जामरी चौक ते घर पंहिंजा में जवाबदार मीर हसन जखरो पंहिंजी 20 वरनि जी ज़ाल मिसमात भागुल ऐं नौजवान ज़फर चिंजड़ीअ खे घुटा ॾेई कारम इल्ज़ाम हेठि क़त्ल करे छॾियो आहे। जॾहिं त मक़तूलनि जा लाश पोस्टमार्टम लाइ नौजवान जो लाश मीरो ख़ान अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे ऐं मीरो ख़ान अस्पताल में डॉक्टराणीअ जे न हुजण जी सबबि औरत जो लाश शदादकोट अस्पताल पोस्टमार्टम लाइ मुंतक़िल कयो वियो आहे। राब्तो करण ते सहाफ़ियुनि पारां राब्तो करण ते एसएचओ सिजावल जुणे जो चवणु आहे त बज़ाहिर तौर ते कंहिं बि गोलीअ जा धक जा निशान मक़तूलनि जे जिस्म ते न मिलिया आहिनि। पोस्टमार्टम लाइ लाशनि जा जुज़ा मोकिलिया विया आहिनि। रिपोर्ट अचण बैदि वधीक मालूम थी सघंदो, जॾहिं त वाक़िए जो आख़िरी कलाम ताईं केस दाख़िल न थी सघियो आहे। जी इमरान सूमरू, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।